बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जीअं त असांजे सिंध में काफ़ी वण थियनि था, जंहिंमें जेको बुनियादी वण आहे उहो ॿुबर जो वणु आहे। ॿुबर जो वणु हिकिड़ो त ज़मीन जी सूंहं आहे ऐं ख़ासि तौर ते असां तव्हां सभिनी दोस्तनि खे चवंदासीं त पंहिंजी ॿिन्हिनि में ॿुबर जे वण जी हिफ़ाज़त कयो। अच्छा, ॿुबर जे वण में कहिड़ा फ़ाइदा आहिनि त ॿुबर जेको आहे सॼो सोन आहे। ॿुबर जो काठ जेको आहे उहो बहितरीनु काठ थिए थो, जंहिंमां घर जा टोटल फर्नीचर, जंहिंमें तव्हांजूं खटूं, कुर्सियूं, टेबल, मेज़ूं या दर दरियूं वग़ैरह सभु ठाहे सघिजनि थियूं। अच्छा, उन खां अलावा ॿारनि में जेतिरा बि काठ इस्तेमालु कया वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ वणनि जा, या वण टिण खां वठी निम जो वणु आहे, सिरे आहे, या ॿिया जेके वण टालियूं वग़ैरह, उन में वधीक कारगर जेको बाहि आहे उहा ॿुबर जे वण जी आहे। अच्छा, ॿुबर जो वणु न फ़क़ति जलाऊ तरीक़े सां इस्तेमालु थिए थो, पर ॿुबर जे वण में इहो आहे त जॾहिं उनजो कोयलो आहे उहो बि ॿियनि कोयलनि जे भेट में सभिनी खां भलो आहे। जेकर तव्हां अॻे पुराणे दौर में इस्त्रियूं वग़ैरह में जेको कोयलो इस्तेमालु कयो वेंदो उहो ॿुबर जे वण जो कयो वेंदो। अच्छा, ॿुबर जो वणु जेको चौपाए माल जे लाइ ख़ासि तौर ते ॿकिरियुनि खे टारी ॾिनी वेंदी आहे सियारे में, त जीअं उहे माना हुनखे खाइनि ऐं हिकिड़ो बहितरीनु जेको आहे हिन में फेट कोन हूंदी आहे, यानी उहे थुलियूं कोन थींदियूं, उहे पाठायूं रहंदियूं, हुनजो पेट हरू भरू कोन थींदो को। नंबर ॿी ॻाल्हि आहे त ॿुबर जो जेको पलड़ो आहे उहो बि माना हिकिड़ो ईअं सम्झो ड्राई फ्रूट तौरु जेको आहे सो माल इस्तेमालु कंदो आहे। उनखे तव्हां पलड़े खे सॼो साल रखी सघो था ऐं जेकॾहिं आलो पलड़ो आहे उहो माल खाईंदो आहे, पर सुकल पलड़ो जेको आहे सो भाॻिया पंहिंजे जेको आहे ओताक ते या घर जेको आहे स्टोर में रखी वेंदा आहिनि, जेको वक़्तनि वक़्तनि ॿकिरियुनि खे या ॿिए चौपाए माल खे खाराए वेंदो आहे। ऐं हिन जो जेको आहे खोर उहो बहितरीनु आहे। ख़ासि तौर ते जेके भोगाड़ा मायूं ठाहींदियूं आहिनि उन में ॿुबर जे खोर जो इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं उहो भोगाड़ो बहितरीनु थींदो आहे। अच्छा, उन खां सवाइ तव्हांखे इहो ॿुधायूं त ॿुबर जो जेको लाख थींदी आहे उहा रंगावत जे कमु ईंदी आहे। ख़ासि तौर ते जेको चमड़े जा जूता वग़ैरह ठाहींदा आहिनि उन में लाख जो जेको आहे रंग इस्तेमालु कयो वेंदो आहे। उन खां अलावा ॿिया केतिरा ई अनेक फ़ाइदा आहिनि। हिन जो जेको छोॾा आहिनि उन्हनि खे कोई माल बि त खाए थो, पर उन छोॾनि मां अॼुकल्ह जे जेके दौर में आहे शराब वग़ैरह जेको ठाहे वेंदो आहे, त उन्हनि जे पाणीअ में ॿुबर जा जेके छोॾा आहिनि इस्तेमालु कंदा आहिनि। अच्छा, हाणे जेकॾहिं ॿुबर खे असां बुनियादी तौर ते ॾिसूं, ॿुबर जे करे सफ़ा ख़तमु थी वञे, तबाह थी वञे, तप कम जो आहे। ॿुबर जा कंडा इन कम जा आहिनि त ॿाराड़ी में कोटनि जो या जेका बाउंड्री ॾिनी वेंदी आहे उन जेतिरो रवाज़ु कोन्हे, लोढ़ा ॾिना वेंदा त आख़िर में जॾहिं ॿुबर सफ़ा फना थी ख़तमु थी वञे त उन जा जेके डींगरनि खणी ऐं लोढ़े में इस्तेमालु कया वेंदा आहिनि। अहिड़ी तरीक़े सां ॿुबर जेको आहे उहो तमामु कारगर आहे ऐं इन जे लाइ असां गुज़ारिश कंदासीं त ॿुबर जे वण खे वधायो, छो त हीअ जेका सिम थींदी आहे पंहिंजे ॿिन्हिनि में उनखे बि ख़तमु करण जो जेको आहे सो मेथड वधीक सभ खां जेको आहे ॿुबर में यू कलम में आहे। त उन करे सभिनी दोस्तनि जी गुज़ारिश आहे त ॿुबर जे वण खे वधि में वधि वधायो, पंहिंजी ज़मीन जी सूंहं वधायो, पंहिंजे माल जे लाइ चारो ठाहियो ऐं जलाऊ काठियूं ॿुबर में पैदा थींदियूं आहिनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।